तस्वीर ॾिसी तुंहिंजी मां यार रुनो आहियां। जे तस्वीर ॾिसी तुंहिंजी मां यार रुनो आहियां। जे ॾुख ॾाढो थियो मूंखे कढी पार रुनो आहियां। ॾुख ॾाढो थियो मूंखे कढी पार रुनो आहियां। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। मां आहियां अॼु पंहिंजो फ़नकार फारूक चन्ना। दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हर साल स्टेप्स पारां शहबाज़ दुरानी टैलेंट एवॉर्ड कयो वेंदो आहे। हिन साल बि 13 मार्च सिंध म्यूज़ियम हैदराबाद शहबाज़ दुरानी टैलेंट एवॉर्ड रखियो वियो आहे। इन में मां बि अचां पियो ऐं सिंध जा ॿिया खोड़ सारा फ़नकार, आर्टिस्ट, मॉडल्स वग़ैरह सभु ईंदा। तव्हां बि अचिजो, इंशाअल्लाह उते मुलाक़ात थींदी। ऐं उन एवॉर्ड शो में चीफ गेस्ट आहे असांजो तमामु प्यारो आर्टिस्ट, फिल्म स्टार, पाकिस्तान जो नंबर 1 अदाकार आसिफ अली ख़ान, जंहिं मुख़्तलिफ़ किरदार पेश कया आहिनि। सो उन्हनि सां बि मिलंदासीं असां बि ऐं तव्हां बि। अचणु विसारींदा। 13 मार्च छंछर जो ॾींहुं शाम जो 6 बजे सिंध म्यूज़ियम हैदराबाद। लख लाइक।